दादू शहर के गंद किचरे खां साफ़ सुथरो रखण लाइ चेयरमैन म्यूनसिपल कमेटी पीर दानिश अली, म्यूनसिपल जे काउंसलर एम उमर पंवर, हबीब कोरेजो, गाढ़ो सोलंकी, कुर्बान चांडियो ऐं म्यूनसिपल कमेटी जे अमलदारनि सां गॾु सैनिमा चौक, न्यू चौक, स्टेशन रोड, कचहरी रोड, मोटरसाइकिल शोरूम रोड ते अची पंहिंजी निगरानी में मुख़्तलिफ़ चौराहनि ते गंद किचरे जा दॿा डस्टबिन रखाया। उन मौक़े ते पीर दानिश अली दुकानदारनि सां ॻाल्हाईंदे चयो, ही शहर तव्हां ऐं असां सभिनी जो आहे, सभई गॾिजी शहर खे साफ़ सुथरो रखी सघूं था। उन में अव्हां जे ताउन जी ज़रूरत आहे। दुकाननि ऐं होटलुनि जो गंद किचरो विच रोड ते फिटो करण बजाए हिन दॿनि में विझो त जीअं अमलो गंद किचरो रोज़ानो खणी वञे। उन सां शहर बि साफ़ सुथरो रहंदो ऐं गंदगी बि न फैलबी। उन मौक़े ते शहर जे दुकानदारनि ऐं होटल मालिकनि खेसि यकीन ॾियारियो त गंद किचरो इन दॿनि में विझंदासीं ऐं शहर जे मसइलनि ते अव्हां सां गॾु आहियूं। अव्हां जे ख़ानदान जूं शहर जे लाइ कयल ख़िदमतुनि खे विसारे नथो सघिजे। पीर दानिश अली जे मुख़्तलिफ़ जायुनि ते पहुचण ते शहरनि दुकानदारनि मथस गुलनि जी वर्खा कई। हींअर बेसिकली शहरियनि जी काफ़ी शिकायतूं कचरनि जे बारे में, त कचरो जेको आहे ऐं काफ़ी जेके शहर जा दुकान आहिनि उहो कचरो खणी रोड ते उछालंदा, त असां फर्स्ट स्टेप में उन्हनि खे नोटिसिस ॾिना आहिनि त तव्हां आईंदा कचरो जॾहिं उछालियो त तव्हां ते फाइन्स पवंदा। हुन खां पोइ फ्री ऑफ कॉस्ट असां तव्हां ॾिसी था सघो इहे बिन्स जेके आहिनि शुरूआत में टेस्ट केस जे तौर ते फ़िलहाल 50 असां डिस्ट्रीब्यूट कयूं था। अगरि माण्हुनि में इहो शऊर ऐं अवेयरनेस माण्हू जगाइनि था त इहो कामयाबु थिए थो प्रोजेक्ट, त इनशाला हर दुकान वारे खे असां इहो ॾींदासीं त महिरबानी करे कचरो रोड ते उछालण जे बजाए हिन बिन में उछालनि ऐं जेको अमलो जेको म्यूनसिपल जो 2-2:30 बजे इहो खणी क्लियर करे ख़ाली इन्हनि खे करे वरी ॾी वेंदा।